या रसूल अल्लाह, अस्सलातु वस्सलाम अलैका या हबीब अल्लाह। अल्लाहुम्मा सल्ली अला मुहम्मद व आले मुहम्मद। कर तू हैदर हैदर यार, आया काबे विच सरदार। कर तू हैदर हैदर यार, आया काबे विच सरदार। जशन मनाया मौला अली दा, थी गया बेड़ा पार। आया काबे विच सरदार। इंशाअल्लाह ताला हर साल वांगुर हिन साल भी 13 रजब जशन मौलूद काबा, आमद मौला कायनात मौला अली अलैहिस्सलातु वस्सलाम जी खुशी मल्हाईंदासीं। 13 रजब जशन मौलूद काबा खैरपुर पुलिस ट्रेनिंग सेंटर को थोड़ो भिक में नज़द वडेरो मीर मोहम्मद नूनारी विलेज आहे, उते थींदो हिन साल भी। ऐं उन में 2 करोड़ दुरूद पाक आका करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी बारगाह में पेश कंदासीं। मौला कायनात जी बारगाह में हदियतन तोहफतन पेश कंदासीं उनजो। ऐं ईरान इराक ज़ियारतुन जे लाइ फी सबीलिल्लाह कुणो कढंदासीं। सॼी दुनिया जे मुंहिंजे भाइरनि मुंहिंजे भेनरनि खे इहो पैगाम आहे, अगरि कोई मोमिन बानो सॼी दुनिया मां काथों बि इहे वीडियो ॿुधे ऐं हिन सवाब में शामिल थियणु चाहे त हो अॼु खां दुरूद पाक पढ़णु शुरू करे। जेतिरा लख पढ़े, जेतिरा हज़ार पढ़े, उहो पढ़ियल दुरूद पाक मुंहिंजे नंबर ते तादाद SMS करे। जीअं तव्हां असां सभिनी जो पढ़ियल दुरूद पाक आका करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी बारगाह में 13 रजब ते पेश कयूं, उहो मां काउंटिंग कंदो वेंदुसि। मुंहिंजो नंबर आहे 0300 318 9958 0300 318 9958। इहो मुंहिंजो नंबर आहे। हिन ते तादाद SMS कयो ऐं पढ़णु शुरू कयो। डेली अगरि 5000 दुरूद पाक बि पढ़ंदो, 10,000 रोज़ जो विर्द कयो त मां सम्झां थो कायनात मौला जे आशिकनि सां भरियल आहे। अगरि मौला जा आशिक दुरूद पाक पढ़ी ऐं वधि में वधि हिन सवाब में शामिल थींदा, असांखे उहो दुरूद पाक ॾींदा वञनि, त मां उहो काउंटिंग कंदो वञा त इंशाअल्लाह हिन जेको 13 रजब जो ॾिहाड़ो आहे, हिते 2 करोड़ खां मथे अरब सलवात बि मिली थी सघे, जेका मोहम्मद जी बारगाह में पेश कंदासीं। त सभई बाना, कोई बि अगरि बानो हिन सवाब में शरीक थियणु चाहे त अॼु खां दुरूद पाक पढ़णु शुरू करे। ऐं 13 रजब खां कुझु ॾींहं अॻु में उहो तादाद मूंॾे SMS ते मोकिले हिन नंबर ते, त उहो मां वरी लिखंदो वञा। सभिनी जो पढ़ियल दुरूद पाक पेश कयूं। ऐं क़ुरान पाक जा ख़तम बि अगरि कोई ॾियणु चाहे त उहो बि ॾे, लिखी मोकिले। क़ुरान पाक जा ख़तम पाक, यासीन जा ख़तम पाक। पर दुरूद पाक जेको 2 करोड़ असां लिखंदा आहियूं बैनर ते, इश्तिहारात ते, अख़बारुनि में, त 2 करोड़ हाणे ज़ाहिर आहे जॾहिं बानो सभु गॾिबा त इहे एॾा करोड़े अरबे दुरूद थींदा। जॾहिं बाना मोमिन बाना पढ़ी करे मुंहिंजे नंबर ते तादाद SMS करे मोकिलींदा रहंदा, उहो काउंटिंग थींदो रहंदो, त हर साल वांगुरु पर साल बि 2 करोड़नि खां इलाही मथे करोड़ थिया हा। इंशाअल्लाह अली अकबर अली असगर जे सदके हिन साल इंशाअल्लाह अरब सलवात खां बि मथे थींदी। ज़िंदगी सॼी मौला जो ज़िक्र कंदासीं। विर्द अली दा नबी ॾिता महकूं, बिरह खटाई बाज़ी। विर्द अली दा नबी ॾिता महकूं, बिरह खटाई बाज़ी। अली अली कंदासीं। मुंहिंजे मौला जो पाक फरमान आहे, मौला अली अलैहिस्सलातु वस्सलाम जो पाक फरमान आहे त कहिड़े बि दौर में मुंहिंजो नालो वठणु आसान न हूंदो। अल्लाह अकबर। अली जो ज़िक्र करण हे मोमिननि खे नसीब थींदो आहे। अली जो ज़िक्र मोमिन खे नसीब थींदो आहे। जेके अली अली कंदा आहिनि, अली अली कंदा आहिनि, वो अल्लाह उन्हनि खे वली करे छॾींदो आहे। इंशाअल्लाह ताला अल्लाह पाक कंदो। अमा बतुल सैयदा तैयबा ताहिरा फातिमतु ज़हरा सलामुल्लाह अलैहा जे सदके मौला जो जशन ख़ैर सां थींदो। मौला मुंहिंजी मदद फरमाईंदो इंशाअल्लाह ताला। जेसी सा पसा तेसी नींह निभाइबो,
ॼाणे पोइ अल्लाह केरु हूंदो कंहिंसां भला। या अली मदद।